अल्लाह से फरमायो इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ रब फमा जनता जा पीमा कमजोर थी वनल कुराड़ा थी वनल हिकड़े पासे न कमजोरी कुराड़ा बे पासे न बीमारी वो फितरी तौर ते न की कावग इंदी कावग में तो के गाड़ियों में नींदा पर खबरदार अबे अम्मा जे गार न समझो या भी तो जेला दुआ अबो अम्मा तवा के लठ उछलाए खड़ी गल खबरदार वा लठ खड़ी वरी अबे अम्मा के हथ में जो छा कदी कुराड़न जी लठ इंशाअल्लाह अबे अम्मा जी लठ जिस्म जे हिस्से ते लगी जहन्नम जी बाह त पंजी जाए ते पर दोहों भी टच न थी फला तकुल लहुमा उफ उफ भी न चए गात न ॾिजोन मारत न ॾिजोन अबे अम्मा के धक्को त न हणिजो पर क़ुरान तो फला उन्हनि खे उफ भी न चइजो रुगो मुंहं में घुंड विझी कावड़ करे पुठी ॾेई हलिया वियो ईअं बि न कजो ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदियूं हज उमरा तबाह थी वेंदव का शइ कान बचंदव वला तनहरहुमा कुरान तो फरमा पे अम्मा के झिड़क भी न ॾिजो 100 दफ़ा जेकर ये कुराड़ा का हिकिड़ी ॻाल्हि पुछनि तॾहिं बि उन्हनि खे जी सां जवाबु ॾिजो हिकिड़ो मास्टर हुयो उहो डायरी लिखंदो हो रिटायर थियो अखियुनि मां नज़र बि घटिजी वियसि हिकु दफ़े पुट खे चई पुट इहो भित ते छा वेठो आहे चई बाबा इहो कांव वरी ॿियो दफ़ो पुछा कंहिंसां भाउ इहो भित ते छा आहे चई बाबा इहो कांव वरी टे दफ़े ॿिए कुराने पुछा कंहिंसां भाउ इहो भित ते कारो कारो छा आहे त पुटु कावड़ी चई बाबा तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे हुकूमत तव्हां मां तंग थी आहे हाणे असांजे ॾिचे में अची पिया हो 2 दफ़ा तोखे चयो अथमि त इहो कांव आहे इन कांव में कमु तुंहिंजो कहिड़ो पातो अबे जे अखियुनि में पाणी अची वियो जे पुट अलमारी मां फलाणे साल जी डायरी त खणी आ वो डायरी खणी आयो जे फलाणो महीनो फलाणी तारीख़ खोल वो जो खोले चई ॾिस छा लिखो अरे ज़ालिम तू नंढड़ो हुए मुंहिंजे हंज में वेठे भित ते कान वेठो 25 दफ़ा तो मूंखां सुवाल कयो बाबा इहो भित ते छा वेठो आहे ॾिस मां हर दफ़े तोखे भाकुर पियो पायां तोखे चुमी पियो ॾियां तोखे प्यार ऐं मोहब्बत में जवाब पियो ॾियां त पुट इहो कां वेठो आहे 25 दफ़ा तो सुवाल कयो मां तोखे दड़को न ॾिनो हाय हुजे तुंहिंजे मथां जो मां 2 दफ़ा रुगो तोखां सुवाल कयो आहे त तूं अॿे ते एॾो कावड़जी वियो आहे इन जे करे अल्लाह से फरमा वला तनहरहुमा 100 दफ़ा जेकर ये कुराड़ा का हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछनि तॾहिं बि हिनखे झिड़क बि न ॾिजो जी सां जवाबु ॾिजो वकुल लहुमा क़ौलन करीमा अबे अम्मा सां सुहिणो ॻाल्हायो प्यार ऐं मोहब्बत सां ॻाल्हायो जो उन्हनि जी दिलि ठरे पवे अखियूं बाग बाग थी पवनि वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा सचो सुभान अल्लाह केॾी रब पारत कई आहे आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी उत्बाद फ़कीर में वाक़ियो लिखियो आहे बहराणी जो हिकिड़ो कुरानो हो पंहिंजे पुट खे पढ़ाई आफ़ीसर बनाई हिकु दफ़े पंहिंजे घरवारी खे चई त पटको बि खणी आ हू टायर वारी जुती बि खणी आ अॼु मां पंहिंजे पुट जे ऑफिस में वेंदुसि पंहिंजे पुट जी बरसात कुर्सी रखणा उते वेहंदुसि ॾिसां त मुंहिंजो पुटु कीअं थो रोब हलाए कीअं थो ऑफिसरी हलाए अॻे ज़माने में अंगोछा हूंदा ये गाड़ी लिकुल वारा अंगोछो पातई टायर वारी जुती तेल हणी सिधो ऑफिस पुट जो पीउ खे ॾिठो त पटे वारे खे चई न कुराड़े खे ॿाहिरि विया पटे वारे चयो त बाबा साहब थो चए त ॿाहिरि कुराड़े चयो साहब मुंहिंजो पुटु आहे मां हुनजो पीउ आहे तूं केरु थींदो आहे अॼु मां पंहिंजे पुट जे भरिसां कुर्सी ते वेहंदुसि
ॾिसां त मुंहिंजो पुटु कीअं थोरो हलाए। पटे वारे हुनखे चयोसीं साहिबु तव्हांजो पीउ आहे। चई बाबा मां सुञाणा त मुंहिंजो पीउ आहे, बाबो हिते वेहंदो त मुंहिंजी बेइज़ती थी। 5 रुपया ॾे बाबे खे त घर वञ। पीउ थो चवे त पुट जो रोब ॾिसां, हू निभागो थो चए त बाबो वॾे भरिसां वेहंदो त मुंहिंजो रोब ख़तम थी वेंदो। जो कि दौर बि ॾाढा मुस्लमान था। अबो जेकर खट ते अची वेंदो त पुटु उथियो हलियो ईंदो, मतां मुंहिंजी बेइज़ती न थिए। दोस्त पुछा कंदसि बाबा ही कुराड़ो तुंहिंजो छा थींदो आहे त तारीफ़ बि न कराईंदो, लॼ पई थिएसि। असांजो साईं गुलाम क़ादिर शिकारपुर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हिकिड़ो ड्राइवर हुयो, मूंखे रोई करे चयईं साहिब सां मां गॾु वञा पियो, साहिब जो पीउ बीठो हो रस्ते में, मां गाॾीअ खे बीहारियो त मूंखे चई छो बीहारी? मां चयोसीं तव्हांजो पीउ आहे, हुनखे गाॾी में खणांसि। मूंखे चई छॾ बाबा बाबे खे, हिते बाबो मुंहिंजी गाॾीअ में वेहे त मुंहिंजी बेइज़ती थिए। मां ऑफिसर माण्हू ड्राइवर खे रहम पियो अचे पर हुन ज़ालिम साहिब खे रहम न आयो। बसि हाफ़िज़ साहिब लिखियो आहे अबे जे दिलि मां आ निकिरी वई, ज़ुबान सां कोन पिटींदा, हिन जे दिलि मां का आह निकिरी। रब खे चई या अल्लाह हिन ज़िंदगी खां मूंखे मौत भलो आहे, वरी ॿीहर मूंखे पंहिंजे पुट जे साम्हूं न आणिजां। अबे जे दिलि मां आह निकिती, उन साहब जी दिमाग़ जी रग फाटी पियसि, उते जो उते वञी कुर्सी खां हेठि किरियो मरी वियो। अबे अम्मा जी पिट ई पारां ते खां बचियो। ऐं मां बि वालिदैन खे गुज़ारिश थो कयां, महिरबानी कयो औलाद खे पिटियो न, कावड़ में बि हिन खे दुआ कंदा कयो, अलाह कदो तव्हांजो मुंहुं अछो थींदो, अलाह कदो तव्हांजो वात साओ थींदो, कावड़ में बि औलाद खे पिटियो न।